जी नाज़रीन शहर है थरपारकर ही खितो महाराई जो देश जिते मोर जेके परंदा जेके मोर जेके पखी आहिनि वॾे तइदाद में जेके रहनि था। पर हिन वक़्तु गुज़िरियल 3 खां 4 साल गुज़री विया आहिनि। मोरन में जेका राणी खेत बीमारी पकड़ी आहे उन खां पोइ मोर जेका वॾे अंग में हर साल जेका हिन मौसम में जेका मरंदे नज़र अचनि था। गर्मी आहे ऐं दाणो पाणी नथो मिले। मोर पखी आहिनि उहो तड़पी रहिया आहिनि थरपारकर जी झंग में। पर हिन वक़्तु जेका 4 सालनि खां बीमारी जी हले पई, हर साल जेका सवनि जे तइदाद में मोर जेका फतकी दम ॾियनि था। उनजे करे उनजो नस्ल जेका आहे उहो ख़तरे में पइजी वियो आहे ऐं नस्ल नायाब थींदो वञे पियो। पर जेकॾहिं वाइल्ड लाइफ खाते जी ॻाल्हि कयूं था त वाइल्ड लाइफ खातो जेका मोरनि खे बचाइण में मुकमल तौर ते नाकाम थी वियो आहे। सिर्फ़ु हुन जूं सोशल मीडिया ताईं उहे जेका हवाई ख़बरूं मौजूदु आहिनि, पर उहो जेका बुनियादी तौर ते मोरनि खे बचाइण जे लाइ वाइल्ड लाइफ खातो को कमु कंदे असांखे नज़र नथो अचे। उनजे करे छाछरे जा ॻोठ आहिनि, डायली जा ॻोठ आहिनि, इस्लाम कोट, मिठी, डीपलो, कलोई, इन जा जेके बार्डर एरिया वारा ॻोठ आहिनि, नंगर पार्कर आहे, हिते झंग में जेके घुमंदड़ मोर पखी आहिनि उहो रोज़ानो जी तइदाद में जेका मरंदे नज़र अचनि था। सवनि जे तइदाद में मोर जेका मरी विया आहिनि। ऐं जेके गुज़िरियल 4 सालनि जी ॻाल्हि कंदासीं त हज़ारनि जे तइदाद में जेका मोरनि जो वॾो अंग हुयो, हिन वक़्तु एकड़ ॿेकड़ जेके मोर आहिनि उहे नज़र अचनि था। जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं थरपारकर जा मोर ऐं जेके हिते जा जेके मारू माण्हू आहिनि उन्हनि जी मोहबत जी त अंदाज़ो लॻी वेंदो त ॻोठनि में जेके मोर आहिनि उन्हनि खे उते जा रहवासी आहिनि उहे पंहिंजे बचनि वांगुरु पालीनि था। शाम जो जेके आहे ऐं सुबुह सवेर जो जेको टाइम हूंदो आहे उतां जेके मोर जेके पखी आहिनि झंग मां जेका माण्हुनि जे घरनि में ईंदा आहिनि, उन्हनि खे ॿारड़ा जेके दाणो पाणी ॾींदा आहिनि। ॻोठाणा पाण दाणो पाणी ॾींदा आहिनि त मोर एतिरो उन्हनि जे वेझो अची वेंदा आहिनि त उहे थरवासनि जो ऐं मोर पखियुनि जो जेको हिकिड़ो विच में प्यार ऐं हिकिड़ो उन्हनि जो रिश्तो आहे उहो नज़र ईंदो। न त मोर पखी इंतिहाई हिसास पखी आहे। उहो जेका माण्हू खे वेझो न आहे ईंदो, उहो ॾाढो ख़ौफ़ज़दा जेका पखी आहे उहो उनखां ॾाढो डपु उहो थींदो आहे उनखे। पर थरवासनि जा मोरनि जी मोहबत जो अंदाज़ो तव्हां वीडियो क्लिप्स आहिनि इहो ॾिसंदा हूंदा आहिनि, मां लॻाए सघो था त थरवासी जेका मोरनि खे कीअं दाणो पाणी ॾियनि पिया, एतिरो मोर वेझा अचनि पिया। उन्हनि जे हथ ते जेका दाणा आहिनि उहे मोर खाईंदे नज़र अचनि था। इंतिहाई ख़ूबसूरत पखी आहे। जॾहिं थरपारकर में बरसातूं पवंदियूं आहिनि त कारुंजा जी जेका चोटी आहे, थर जूं जेके भिटूं आहिनि बड़बहाग, उन्हनि ते मोरनि जा जेके टौका आहिनि उहे वेतर मौसम खे इंतिहाई ख़ूबसूरत बणाए छॾींदा आहिनि। उन्हनि जा जेके इंतिहाई ख़ूबसूरत जेके ॿोलियूं आहिनि उहे थरपारकर जी जेका शहर आहे जेको थरपारकर आहे, इन में मोर पखियुनि जी जेका ॿोली आहे, वणंदड़ जेका ॿोली, उहो मौसम खे इंतिहाई ख़ूबसूरत बणाए सघंदी आहे। जॾहिं हीअ चवंदा आहिनि त वॾियूं कहावतूं आहिनि, जॾहिं मोर जेका टहूका कंदा आहिनि या मोर जेको ॿोलियूं ॿोलाईंदो आहे उन वक़्तु जेका थरवासी अंदाज़ो लॻाए छॾींदा आहिनि त बरसाति जा जेके मौसम आहे, बरसाति अचण वारी आहे। त मोरनि जे टहूकनि मां अंदाज़ो लॻी वेंदो आहे त थर में बरसाति अचण वारी आहे। उहे काफ़ी खोड़ सारियूं जेका मोर पखियुनि जी ॿोलियुनि ऐं मोर पखियुनि में जेका इहे शयूं आहिनि त मोर पखी जेका नांग बलाऊं आहिनि उन्हनि खे जेका ॻोल्हे हू मारे छॾींदो आहे। त हिननि जा काफ़ी जेका अहिड़ा मिसाल मौजूदु आहिनि। पर थरपारकर में हिन वक़्तु वाइल्ड लाइफ खाते जी जेका नाअहली लापरवाही जे करे ही मोर पखी जेका मुसलसिल मरंदे नज़र अचनि था ऐं उन्हनि ते का कंट्रोल नथो थिए। वाइल्ड लाइफ खातो पंहिंजी लखें रुपयनि जी जेका बजट अचे थी उहो जेको कूड़नि कागज़नि कूड़नि वोचरनि एवज़ हू जेका हड़प कंदे असांखे नज़र अचनि था। पर मोरनि जे नस्ल खे बचाइण जे लाइ को किरदारु अदा न पियो कयो वञे। गुज़िरियल मुख़्तलिफ़ सालनि दौरान जेका मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट पे मिलिया, मुख़्तलिफ़ जेके NGO जा इदारा आहे उन्हनि मोरनि ते कमु करण जो जेको हिकु प्रोजेक्ट बि शुरू कयो, पर उहे अरबे रुपया जेके खाई उहो ख़तमु करे विया, पर मोरनि जो नस्ल न बचियो। पर सूरत हाल इंतिहाई गंभीर थींदी वञे। हिन वक़्तु मोर वॾे तइदाद में मरंदे नज़र अचनि था। मोरनि जो नस्ल जेका नायाब थींदे नज़र अचे पियो। हुकूमत को उपाउ न आहिनि वरिता। असां मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि जेके कलोई आहे तो डायली आहे, इन्हनि जा जेके ॻोठ आहिनि, कलोई जा जेके ॻोठाणा आहिनि उहे जेके मोरनि सां छा केतिरो प्यार कनि था, उन्हनि सां असां ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, छा चवनि था, उन्हनि जो छा चवणु, अचो त हुननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधूं। 1 महीने खां हले पई ऐं असां मीडिया ते बि सोशल मीडिया ते बि इतला कयो, पर असां वटि का बि टीम जेको आहे कोन आई, न को हिननि जो इलाजु थियो। ई मरनि पिया, ॾिसूं पिया। जंगली जीवत वारे खाते के जेको महिरबानी करे जल्द खां जल्द तहरीक हली रही है। असांजे ॻोठ में 1000 खां वधीक मोर आहिनि तक़रीबन। थेबाई है, होथी करके, ॾड़ है, हाशिम खुई है, हथणी है। तक़रीबन हिते अञा ताईं काई टीम कोन भेजे। कंहिं वाइल्ड लाइफ वारनि खे गुज़ारिश था करियूं वधि खां वधि के सारी शइ हिन ते रहम कयो वञे, इन खाध खुराक जो बंदोबस्तु कयो वञे ऐं वधि में वधि हिन दवा जो को बंदोबस्तु कयो।
जी नाज़रीन, ही ॻोठाणा जेके हुया उन्हनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। असां समूरो ही जेका से प्रोग्राम करणु वञी रहिया हुआसीं मोरन ते। मोरन जो नसल ख़तरे में आहे। मोर थर जी सूंह आहिनि। मोरन खे ॾिसी परे परे खां जेका सियाह आहिनि उहे घुमणु ईंदा आहिनि, त उहे मोरन खे जॾहिं ॾिसंदा आहिनि उन्हनि जी समूरा जेके उनजा थक लही पवंदा आहिनि। मोर हिकिड़ो ख़ूबसूरत पखी आहे, थर जी सूंह आहे। मोर जेका से जीअं टिलंदो आहे त मोर इंतिहाई ख़ूबसूरत नज़र ईंदो आहे। थर में बरसाति जी मौसम दौरान मोर जेके इंतिहाई प्यारो हिकिड़ो पखी आहे, उहो इंतिहाई ख़ूबसूरत हिकिड़ो लॻंदो आहे, टिलंदे नज़र ईंदो आहे। टहुका हुनजा इंतिहाई ख़ूबसूरत आहिनि। कारुंजा जी चोटी था जॾहिं मोरनि जा टहुका जेके ॿुधंदे जेके सियाह ईंदा आहिनि उन्हनि जी दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। त ज़रूरतुनि ॻाल्हि जी आहे त मोरनि जो जेको नस्ल आहे इन्हनि खे वधि खां वधि बचाइण जी कोशिशि कई वञे त जीअं थर जी सूंह आहे उहो बची सघे।